दोस्तों अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो त ठीकु हूंदो जॾहिं बि लाइव ईंदो काई ख़बर खणी काई शहर खणी तव्हांजे साम्हूं ज़रूरु ईंदा आहियूं। अॼु आहियूं असां पिरालो थाणे जे SHO ऐं पिरालो थाणे जी हद में जेको ॾींहों ॾींहुं ॾोहनि जी इज़ाफ़ो थींदो थो रहे। हीअ वीडियो ॾिसो ऐं अॻिते पोइ शेयर कयूं था गॾु। हीअ उहो वीडियो आहिनि त SHO पिरालो शाहिद अली खुश्क चार्ज संभालण खां पोइ शहरनि जी जान माल जी हिफ़ाज़त बदिरां ॾींहों ॾींहुं चोरनि जे पिरालो थाणे जी हद हवाले करी वई आहे। रिटायर्ड DSP ख़ादिम हुसैन महर जे पिराले थाणे जे भरिसां ई मेन रोड ते खजिन जे बारदाने खे नामालूम चोर बाहि ॾेई आसानीअ सां रवाना थी विया। ख़ादिम हुसैन महर जो चवणो आहे त तक़रीबन 10 खां 15 लखनि जो मुंहिंजो बारदानो हुयो, जंहिंमें काठियूं भुयूं टूई भुयूं तॾा बि हुया, जेको हिन महिल ताईं बि SH काई जी हिक अमली या गिरफ़्तारी अमल न आई आहे। उन सां गॾोगॾु पिरालो सब डिवीज़न इरीगेशन जे मेन अबलवा तां हिक ई राति में 5 टारियूं कटे ट्रालीअ ज़रिए रवाना थी विया आहिनि, खणी विया। शहरनि जो सॼाण जुमिजो ऐं कुझु शाहिदियूं बि मिलियूं आहिनि, जंहिंमें SHO साहिब जा प्राइवेट माण्हू जी डीलिंग उन्हनि काठियुनि जे वापारीअ सां तयारु थी पंहिंजी हद टपाए ॾिनी ऐं उन सां गॾोगॾु उन सां जेके पिराले शहर जा रवासी प्राइवेट माण्हू गॾु घुमनि फिरनि था, उन्हनि जी बि रिकॉर्डिंग असां ते हथ आयूं, जिन्हनि डीलिंग कई काठियुनि जे वापारीअ सां। उहो नुक़सानु पंहिंजी जाइ ते वरी हलूं था त पिरालो थाणे जी हद फुल ॻोठ जंहिंमें ख़ैर मोहम्मद फुल पोटे जी बैठक माना उतां कबी बैठक भई जिते पिण बि रखंदा, पकी बैठक हुई जंहिंखे शहर पसंद नामालूम राति बाहि ॾेई उनजो बि नुक़सानु कयो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां ई पिराली हदनि में ॾींहों ॾींहुं ॾोहनि जो इज़ाफ़ो, शहरी परेशान, शहरी पंहिंजो जान माल हिफ़ाज़त बदिरां सॼी राति जागी गुज़ारण ते मजबूर आहिनि। कारोबारी माण्हू लॾण ते तयारु, शहरी परेशान, न ॾींहं जो न राति जो सुकून, न अमन अमान ते कंट्रोल थी सघियो आहे। शहरनि जो इहो बि चवणु आहे त प्राइवेट माण्हू SHO साण घुमाए जंहिंजूं नाइजातियूं रोड रस्ते सां शहरनि सां वापारनि सां ॾींहों ॾींहुं वधंदियूं थियूं वञनि। अहिड़े तरीक़े ते ई रफ़ीक कलोड़ो कल्ह हिते आयो 3 क़ुरान खणी, जिन प्रेस कॉन्फ्रेंस कई त मुंहिंजे पुट ऐं भाइटे खे ॻोठ खां पीर ॻोठ वञे पियो, जेको कोसा पुल वटि गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो ऐं असां क़ुर शरीफ़ खणी वियासीं, हुन जॻहियूं रखियासीं। आख़िर में हुननि इहे लफ़्ज़ चया त मुंहिंजो दीन ईमान सिर्फ़ु पैसो आहे। 2 लख रुपयनि जा वठी करे रिश्वत, न त मां हाफ फ्राई थो कयां फुल फ्राई थो कयां, हुननि खे वापसी कयो। 2 लख रुपयनि जा वरिता। उन सां गॾोगॾु मोटरसाइकिल हुई कागज़नि वारी, जेका 20,000 रिश्वत वठी करे उन बाद उहा मोटरसाइकिल ॾिनी वई। ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे रफ़ीक जो त मुंहिंजे पुटनि में ॿिन्हिनि खे 30,000 रुपयनि जा हुया, जेके वापारी सूरत में पीर ॻोठ वञनि पिया, 30,000 उहे 2.5 लख रुपयनि जा SHO पिरायो शाहिद खुश्क जे प्राइवेट माण्हुनि असांखो रिश्वत वरिती। ऐं पिराले जो वॾो मुंशी यासीर बंबरो, अली हसन बंबरो, जंहिंजो रवियो हुननि रिकॉर्डिंग कई आहे त लेडीज़ पुलिस अॻियां बीठी आहे त हू उथी बि हुन सां ॻाल्हाए नथो सघे, उहो ई सुम्हियो पियो आहे। उन जे मथां लेडीज़ बीठी आहे जेका शिकायत खणी आई आहे, कोई रिस्पॉन्ड न आहे, काई शइ न आहे। ऐं अॼु हाई कोर्ट सखर में SHO पिराले जे ख़िलाफ़ नाजाइज़ के खिलाफ पटिशन दाख़िल कराई हुई। वाई साहब पिराले यूट्यूब चैनल के, वाई साहब पिरालो पेज के लाइक करण शेयर करण दोस्तनि जी वॾी महिरबानी। इंशाअल्लाह SHO पिराले खे 10
सलामी चोरनि ॾिनियूं जेका पिरालो थाणे जी हद चोरनि जे हवाले कई वई आहे ऐं एस एच ओ पिरालो चोरनि जे अॻियां बेवस बणियल आहे। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम में नई का